पुनल पुत्र ओ पुनल। जी बाबा। बाबा ये सुस्त लगो सुतो पियो आहे। घर में खाण पीअण लाइ बि कुझु कोन्हे को। मथां आई त पई अचे तुंहिंजी नंढड़ी बि हर हर बाबा पई करे त बाबा मूंखे कपिड़ा वठी ॾींदो। बाबा मां त हींअर पूरो थी वियो आहियां। मूं त हींअर कमाइण जी ताक़त न आहे। तूं जवान मुड़ुसु आहे। बाबा निकिरी पओ किथे न किथे रोज़ी मिली वेंदी। अलाह गफ़ूर ई रहीम आहे। जनी रांद न ॾिस तिने बि तुंहिंजो आस। अवल ॾींहुं उन्हनि खे बाबा बाबा हौसलो कर ॿाहिरि निकिरी पओ। जी बाबा जी वञूं था बाबा, पर ही बरसातूं अची पयूं हुन न बाबा, मज़ूरी मड़ी आहे कोन। वरी बि ॾिसां थो निकिरूं था, वरी बि कोशिशि कयूं था मन मज़ूरी मिली पवे। अल्लाह साईं सणाई कंदो पुटु। उथी कोशिशि कर बाबा। हाज़िर बाबा। ग़रीब जो अल्लाह, ग़रीब जो अल्लाह अल्लाह। हाज़िर अम्मा हाज़िर। मां वञा थो मज़ूरी कयां थो, पोइ तुंहिंजे लाइ कपिड़ा बि वठी थो अचां ऐं तोखे ख़र्ची बि ॾियां थो। हाज़िर हाणे तूं वञ अंदरि, मां वञा। सदा मज़ूरी मड़ी का किथे सुझे, मां ग़रीब माण्हू आहियां, मज़ूरी कंदुसि। बाबा बेरोज़गार लॻी पियो, मींहं लॻा पिया आहिनि, किथे धंधा कारोबार, किथे माण्हू घर ठाहिनि जॻह ठाहिनि। महांगाई लॻी पई आहे, बेरोज़गार लॻी पई आहे, सभु को ग़रीब लॻो पियो आहे, किथे न रोज़गार। ना ॾींदो तोखे कपिड़ा वठी ॾींदासीं। हाज़िर हाज़िर। मूंखे कपिड़ा कोन खपनि, तूं रोना। मौसम भी वीआईपी आहे, दिल यार घुमण लाइ थी चयो पर ज़बरदस्त यार। किथे प्रोग्राम रखिजे, छुट्टियूं बि अचनि पियूं ईद जूं, तो रखिजे। ज़बरदस्त मौसम लॻी पई आहे। हा यार ईद मथां अची वई आहे यार। मां पाण सोचां पियो ख़र्चु खुटियो पियो आहे, पुनल ॾे पैसा कुझु रहियल आहिनि। हाणे यार पुनल ॾांहुं कुझु पैसा वठूं, ईद जो ख़र्चु त कटे। माण्हुनि ॾे पैसा रहिया पिया न, पैसा ॾियण ते ॼण दिलि ई नथी चवनि। हाणे दर ते अॼु वञिणो पवंदो, अॼु चङो ॿुधाईंदोसांसि पैसा कीअं खाइबा आहिनि। हलो हलो। पुनल आहे पुनल। हाँ बाबा पुनल आहे। कढिजो थोरो तकिड़ो कढो, ॿाहिरि कढो। ॿियो ख़बर आहे खैर त आहे न?
खैर आ तव्हां पुनल खे ॿाहिरि कढो। हा बाबा। जल्दी बाबा जल्दी। साईं पुनल दयाल तूं मुत पर थियो ई जाएडो। न साईं मां ग़रीब आहियां। पैसा रहिया पिया एतिरो टाइम थियो मां तुंहिंजो नौकर आहियां जा। साईं 2 ॾींहं सब्र कयो, पैसा तव्हांखे ॾींदासीं हाज़िर। 2 ॾींहं सब्र कयां? जी साईं 2 ॾींहं सब्र कयो, पैसा तव्हांखे ॾींदासीं। एतिरो वक़्तु गुज़री वियो आहे तूं सब्र कई, जिन 2 ॾींहंनि में पैसा न ॾिनई घटि कोन थींदई। हाज़िर साईं जीअं पैसा थींदा हाज़िर तव्हांखे। हलदा हल। साईं दयालाल खेर में फोन किया? हाँ बाबर खेर में फोन किया। मूंखे यार कम आहे, महिमान आया न, तो मां वञा थो कम सां उन्हनि सां। पुनल टाइम ॾिनो पैसा ॾियण जो, सुभाणे ईद आहे, ईद ते घुमंदासीं, को ज़रूरत पवंदी पैसनि जी। तूं ईअं कर, चाबी वठ, वञी पुनल खां पैसा वठी आ। ठीक है, हलो मां हुते। ठीकु आहे, मुंहिंजा महिमान आया न, ठीक है, पोइ मिलूं था। ठीकु आहे। ठीक। पुनल ओ पुनल साईं हालन पुनल हल साईं हुकुम कयो। साजिद मोकिलियो मूंखे, पाण आयासीं चई 2 ॾींहंनि खां पोइ पैसा खणी वञिजो। तो पैसनि जे लाइ छा था चओ? सुभाणे ईद लॻी पई आहे, यकीन कयो खाइण जे लाइ बि का शइ कोन्हे। हाज़िर ॾींदासीं। पुनल ॾाढो दुख थियो यार, संभालियो पाण। महांगाई जो दौर आहे, माण्हू ॾाढा परेशान आहिनि, असांखे ॾाढो अहसासु थींदो आहे यार। तव्हां परेशान न थियो, ही वठो बचड़ जी ईद करायो, मालिक परेशान न थियो। बाबर तूं ॿुधाए, वठी आया पुनल खां पैसा? यार पुनल ॾे वियो हुअसि, वीचारो ॾाढो परेशान लॻो पियो, परेशान आलम में गुज़रियो पियो। ॿुधाए पियो त सुभाणे ईद आहे, घर में परेशानी आलम लॻो पियो आहे। मासूम बचड़ा हुन जे लाइ रुअनि पिया, हुननि वटि कपिड़ा न आहे, घर में राशन न आहे। मूंखे ॾाढो अहसासु आयो, ग़रीबनि वटि असांखे अहसासु करण खां सवाइ ॿियो कुझु आहे बि कोन। हिन जे करे त तव्हांजा जेका पैसा हुआ उहा त हुन वटि कोन हुआ। मां पंहिंजे वसार हुननि जी मदद कई, जेको मूंखां पुरतो। ॾाढो परेशानी आलम में गुज़रे पियो, महांगाई जो दौर लॻो पियो आहे, ग़रीब माण्हू ॾाढो तबिको परेशान आहे यार। हुन जेका पैसा आहिनि मां तव्हांखे करे ॾींदुमि। तूं सही थो चईं बाबर, तूं सही थो चईं यार। इहो वक़्तु हर कंहिं ते थो अचे, अॼु पुनल ते आहे, सुभाणे असां ते बि अची थो सघे। रोज़ी रोटी ॾियण वारो अलाह, कंहिंखे एॾो परेशान न करणु खपे। मूं तमामु ग़लति कयो या तो तमामु सुठो कयो। हींअर मूं बि इहे पैसा माफ़ कया कंदो। तमामु बहितरीनु अमल आहे यार, असांखे ग़रीबनि जी मदद करणु। अच त हलूं। मुबारक ईद मुबारक, ईद मुबारक।